अस्सलाम वालेकुम दोस्तो। इम्तियाज़ चांडियो जेको अमेरिका मां वही असां सिंधी नौजवान खे मशवरा ॾेई रहियो आहे त बाबा नौकिरी मां कुझु कोन्हे, अव्हीं पंहिंजी महिनत पाण कयो। हू पाण खे बार बार यूट्यूब ते अचण जो, यूट्यूब ते वीडियो ठाहे अपलोड करण जो बार बार चई रहियो आहे। बेरोज़गारी ख़तमु करण जो तरीक़ो इंडिया ऐं जेके ॿिया मुल्क उन्हनि जी पाण खे मिसाल ॾेई रहिया आहे, पर पाण उन जी ॻाल्हि खे इग्नोर कंदा। जो मुंहिंजो सलाम आहे इम्तियाज़ चांडियो खे। इम्तियाज़ चांडिया, वाक़ई तूं जवान जो पुटु आहीं। असां जहिड़े सिंधी हिक ॿिए जो साड़ रखंदड़, असीं हिक ॿिए साड़ रखंदा आहियूं। असीं हिक ॿिए वीडियो न आहियूं ॾिसंदा, छो त सिंधी वीडियो आहे। बाक़ी इंडिया जी कंहिंजी वीडियो हुजे, अमेरिका जी हुजे, फेक हुजे, छा हुजे, उहा असीं सॼो ॾींहुं पिया यूट्यूब ते ॾिसंदा आहियूं। पर सिंधी भाउ जी जेका वीडियो ईंदी आहे असीं पिया हुनखे मथे करे छॾींदा आहियूं। पर इम्तियाज़ चांडिया, तूं वाक़ई मुड़ुसु माण्हू आहीं। मुंहिंजो तोखे ॿिन्ही हथनि सां सलाम आहे। तोखे मुंहिंजो ॿिन्ही हथनि सां सलाम आहे त असां जहिड़े सिंधियुनि खे तूं इहा गाइड करे रहियो आहीं। बाबा नौकिरी जे आसिरे न वियो, नौकिरी कोन मिलंदियूं। माठि करे पंहिंजो यूट्यूब ते पंहिंजो चैनल शुरू कयो, उते महिनत कयो, उते वीडियो ठाहियो। त उन्हनि दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त इम्तियाज़ चांडियो जी ई वीडियो ॾिसी मूं साल खां मथे थी वियो अॻु त मूं पंहिंजो यूट्यूब चैनल ठाहियो ऐं जेको साल खां शायदि 2-3 ॾींहं मथे थी विया आहिनि त उहो चैनल मुंहिंजो ॾिसी रहियो। रोज़ जे हिसाब सां हुन में वीडियो छॾींदो आहियां ऐं हाणे मुंहिंजा आहिस्ते आहिस्ते व्यूज़र वधनि पिया, आहिस्ते आहिस्ते मुंहिंजा कमेंट्स बि अचनि पिया, आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो वॉच टाइम बि थिए पियो। हाणे वञी थोरो थोरो जेको आहे से मुंहिंजो चैनल हलणु शुरू थियो आहे ऐं व्यूज़ मिलणु शुरू थिया आहिनि। स्टार्टिंग थी वई आहे। अलाह बालिक आहे, कामयाबी अलाह कंदो। बाक़ी इम्तियाज़ चांडियो भाउ खे असांजो सलाम आहे, जेको असांजी सपोर्ट जेको असांखे हिन यूट्यूब ते अचण लाइ बार बार चई रहियो आहे ऐं असांखे बार बार सम्झाए रहियो आहे, बाबा नौकिरी मां कुझु कोन थींदो, इहो कमु करियो। हाणे असीं जेका अहलियत आहे उहा पाण कयूं।